रिपोर्टर मंजूर अली वगन, ब्यूरो चीफ, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कराची। 0345383072 कराची जे धनी बख्श ब्रोही जी रहवासण बेवा गुलिस्तान बेगम सोलंगी जे घर ते कब्ज़ो कंदड़ जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। बेवा गुलिस्तान सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी जॻह 15 लखनि में विकिरो करे कुर्बान खे ॾिनी हुई। 5 लख बयाने तोड़ ॾिना हुआ, बकाया 15,000 महीनो किस्त हुई। हाणे न बकाया पैसा थो ॾे न जॻह थो ख़ाली करे। खुदारा मां बेवा आहियां, मूंखां 5 लख वापसि बि नथो वठे। चवे थो त 7 लख ॾे, 2 लख ज़्यादा ॾे। साल बि मुंहिंजी जॻह में रहियो आहे ऐं 2 लख बि मूंखां वधीक थो वठे। IG सिंध वज़ीर आला सिंध खे अपील थी कयां त मूंखे मुंहिंजी जॻह वापसि कराई ॾिनी वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कराची।